Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. साकिब निसार हाई कोर्ट के जज के हुक्म दिनो त 2018 जी चूंडुनि खां अॻु नवाज़ शरीफ ऐं संदसि धीउ मरियम नवाज़ ज़मानत ते आज़ाद न थियणु घुरिजनि। गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जस्टिस राना एम शमीम जो पंहिंजे तस्दीक थियल हलफ़नामे में इंकशाफ। निजी ख़ाबरू इदारे जी रिपोर्ट मूजिबि अॻूणे चीफ जस्टिस राना एम शमीम जो चवणु आहे त आउं इन वाक़े जो शाहिद आहियां। जुलाई 2018 में साकिब निसार कुटुब सूदो मोकल ते आयो। उन वक़्तु संदसि घरवारियूं बि मौजूदु हुयूं। साकिब निसार पहिरीं पंहिंजे रजिस्ट्रार ऐं पोइ हाई कोर्ट जे जज खे हिदायतूं ॾिनियूं हुयूं। खेनि चयो त ईअं सम्झो तव्हां कुझु ॿुधो ई नाहे। ख़ातिरीअ बाद अॻूणो चीफ जस्टिस पुरसुकून थी वियो ऐं चांहि जो हिकु ॿियो कोप घुरियो। अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त मातहत जज खे अहिड़ा के बि हुकुमनामा न ॾिना हुआ। धमाकेदार ख़बर सां नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ खे निशानो बणाइण लाइ परदे पोयां थियल साज़िश बेनकाब थी वई। क़ौमी असेंबली में ऑपोज़िशन लीडर जो अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार बाबति ख़बर ते रद्द अमल। शहबाज़ शरीफ चयो त अल्लाह ताला वटि सचाई खे वाइखो करण जो पंहिंजो तरीक़ो आहे। सचाई जो ज़ाहिर थियणु अवाम जी अदालत में नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ जी बेगुनाही जो हिकु ॿियो सबूत आहे। नवाज़ शरीफ के मज़लूम साबित करण लाइ कहिड़ा कहिड़ा लतीफ़ा मुहिम हलाए रहिया आहिनि। सुद समाओ जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार बाबति ख़बर ते रद्द अमल दौरान सहाफ़ी ते तनक़ीद। फवाद चौधरी पंहिंजे ट्विट बयान में चयो त बेवकूफ़ी ते ॿधल कहाणियूं ऐं साज़िशी नज़रिया घणण बदिरां ॿुधायो त नवाज़ शरीफ वटि एवनफील्ड अपार्टमेंट्स लाइ पैसा किथां आया। मरियम नवाज़ चयो हो त लंडन में त छा पर पाकिस्तान में संदसि के मिल्कियतूं न आहिनि। हाणे अरबे रुपयनि जूं मिल्कियतूं मंज़र आम ते अचण जो जवाबु ॾिनो। वज़ीर आज़म इमरान ख़ान नाराज़ चौधरी भाइरनि सां ॻाल्हियुनि लाइ वज़ीरनि खे टास्क ॾेई छॾियो। वज़ीर आज़म जी सदारत में PTI जे मरकज़ी अॻवाननि जे अहम इजलास दौरान इतिहादनि जे ख़दशनि ते ग़ौर, ऑपोज़िशन जी तहरीक ऐं चूंड सुधारनि बाबति कानून साज़ी सूदो ॿियनि अहम मामलनि ते बि सलाह मशवरा। इजलास में वफ़ाक़ी वज़ीरनि सूदो PTI जे मरकज़ी अॻवाननि शिरकत कई। हुकूमत जूं छॾियल मिल्कियतूं विकिरो कीअं थियूं करे सघजनि। सुप्रीम कोर्ट छॾियल मिल्कियतुनि जो विकिरो कानून जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। अक़लियतुनि जे हक़नि बाबति पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद चयो आहे त लखनि जे हिसाब सां इहे मिल्कियतूं विकिरो करे खाई विया। ईअं त छॾियल मिल्कियतुनि बाबति बोर्ड ठाहिण जो मक़सदु मरी वियो। बोर्ड पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करण में नाकाम थी वियो। सुप्रीम कोर्ट छॾियल मिल्कियतुनि जे विकिरे बाबति नोटिस वठी छॾियो। छॾियल मिल्कियतुनि बाबति बोर्ड जे चेयरमैन ऐं DGFIA खां तफ़सील तलब। सॼी सिंध में उरड़ी ऐं रुबेला जी रोकथाम लाइ ॿारनि खे वैक्सीन करण जी मुहिम जो आगाज़। 27 नवंबर ताईं सूबे में 9 खां 15 सालनि जे 1 करोड़ 90 लख ॿारनि खे वैक्सीन लॻाई वेंदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां NJV स्कूल कराची में उरड़ी ऐं रुबेला वैक्सीनेशन मुहिम जो आगाज़। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिंध खे उरड़ी ऐं रुबेला खां पाक करणु घुरूं था। मुहिम दौरान 5 सालनि ताईं 8.2 मिलियन ॿारनि खे पोलियो जा फुड़ा बि पीआरिया वेंदा। तालीम खाते जे सहकार सां सिहत खाते तरफ़ां 6.5 मिलियन ॿारनि खे निजी तोड़े सरकारी स्कूलनि में वैक्सीन कई वेंदी। असांजा 336 ATS वैक्सीनेटर आहिनि उहे बरतरफ़ कया विया आहिनि ऐं उन्हनि खे बहाल कयो वञे। ऐं ॿियो असांजो मुतालबो आहे त असांखे टाइम स्केल ॾिनो वञे। लॉलीपॉप असांखे घटि में घटि 4 सालनि खां वठी असांखे ॾिनो थो वञे। जेतिरे ते 336 वैक्सीनेटरनि जा ऑर्डर अपग्रेडेशन असांजो क्लियर न थींदो एतिरे ते नामुमकिन आहे जो असांजा EPI सेंटर खुलनि।
सिंध के मुख्तलिफ़ इलाइक़नि में वैक्सीनेटर्स के बाइकॉट सबब हज़ारें ॿारड़ा उरड़ी ऐं रुबेला वैक्सीन खां महरूम। कंदकोट ऐं जैकाबाद में वैक्सीनेटर्स तरफ़ां वैक्सीनेशन मुहिम के बाइकॉट सबब केतरनि ॿारनि खे वैक्सीन न थी सघी। टंडोबागो में वैक्सीनेटर्स उरड़ी ऐं रुबेला वैक्सीनेशन मुहिम जो बाइकॉट करे छॾियो। मुतालबनि जी मंता ताईं बाइकॉट जारी रखण जो ऐलान। थाबे जी बेसिक हेल्थ यूनिट में वैक्सीनेटर्स तरफ़ां कम छॾ हड़ताल। उरड़ी ऐं रुबेला वैक्सीनेशन मुहिम शुरू न थी सघी। नवाबशाह इलाइक़े दौड़ में भी वैक्सीनेटर्स उरड़ी ऐं रुबेला वैक्सीनेशन मुहिम जो बाइकॉट करे छॾियो। वैक्सीनेटर्स जो चवणु आहे त वैक्सीनेटर्स बरतरफ़ थियल आहिनि। इन्हनि मुलाज़िमनि जी बहाली ऐं ॿियनि मुतालबनि जी मंता ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। ये हमारे मसले मसाइल चलते रहेंगे। इस वक्त जो पूरे मुल्क के साथ मसले हैं, ख़ास तौर पे महंगाई के हवाले से, अब इसका ये मतलब है कि सब काम छोड़ दें। ऐसी जो ड्राइव्स चलती हैं उस वक्त ये नहीं करना चाहिए, लेकिन उसके से बालातर रहते हुए कल मिले हैं पार्लियामेंट्री सेक्रेटरी। मुझे रात को ही उन्होंने बताया था क्या बात हुई। आज सुबह मैंने फाइनेंस सेक्रेटरी से कहा है कि जो भी जायज़ मुतालबात हैं वो इमीडिएटली पूरे किए जाएँ, और उसमें अगर देर हो रही है तो जिन्होंने देर की है उसको लिया जाएगा। लेकिन मेरी सबसे यही दरख्वास्त होगी कि ऐसे मौक़ों पर ऐसे मुतालबात ना रखें। ये नहीं कहूँगा कि नाजायज़ नामुनासिब है। वैक्सीनेटर्स जा जायज़ मुतालबा हल करण में देर कंदड़नि ख़िलाफ़ एक्शन थींदो। मुहिम में एहतजाज ऐं बाइकॉट करण नथो जुगाए। वरी वज़ीर मुराद अली शाह वैक्सीनेटर्स तरफ़ां उरड़ी ऐं रुबेला मुहिम जे बाइकॉट ते रद्दअमल ॾिनो। वरी वज़ीर जो चवणु आहे त उरड़ी ऐं रुबेला जी रोकथाम लाइ ख़ुसूसी मुहिम हलाई पई वञे। सिंध हुकूमत मुहिम खे कामयाब बणाइण लाइ समूरियूं सहूलियतूं फ़राहम करे पई। सेक्रेटरी सिहत खे वैक्सीनेटर्स जा जायज़ मुतालबा मञण जी हिदायत कई अथनि। अवाम जे तरफ़ां वैक्सीनेटर्स खे चवां थो त अहिड़नि मौक़नि ते एहतजाज ऐं बाइकॉट न करणु घुरिजे। ऐं दादू जे इलाइक़े के इंशा में प्राइमरी उस्ताद जे मुबैना ॿिनि धीअरुनि सां नाठी तरफ़ां शादी करण वारे मामले में अॻु भराई। दादू जी अदालत नौजवान सां शादी कंदड़ ज़ोहरा ऐं मुरादा पंवर जी DNA टेस्ट कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त DNA टेस्ट कराए पतो लॻायो वञे त मरियम ऐं मुरादा पाण में भेनरूं आहिनि या न। SHO के इंशा खां DNA रिपोर्ट तलब। प्राइमरी उस्ताद रजब पंवर नाठी इरफान चांडियो ख़िलाफ़ दादू जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। प्राइमरी उस्ताद पंहिंजे नाठी ते जालसाज़ी ज़रिए ॿिनि धीअरुनि सां शादी जो इल्ज़ाम लॻायो हो। इरफान चांडियो इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो हो त ॿई नारियूं पाण में भेनरूं न पर सोट आहिनि। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक।